अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सभिनी खे जी लतीफ़ जे नाले सां सलाम पेश थो करियां। दोस्तो, जीअं त असांजे सिंधाबाद सैलाब मुतासिर ॻोठ हिकु ग़रीब लाचार ऐं मजबूर माण्हुनि ते मुश्तमिल आबादी सॼे ते ऐं मेन हाईवे जे मथां बिल्कुलु जुड़ियल आहे ऐं हर ईंदड़ वींदड़ माण्हू असां ते अहसास ऐं रहम कंदे गुज़रे थो। दोस्तो, असांजी आबादी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जुगियुनि ते मुश्तमिल आहे। जीअं त असां वटि वसाइल न आहिनि त असीं पंहिंजे बचनि खे के मज़बूत जॻह ॾी सघूं। हीअ 2010 जी माह बोर्ड में मोहतरम ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहिबु, मोहतरम साईं सैयद क़ाइम अली शाह साहिबु जिन जी कोशिश ऐं काविशुनि सां कराची में जेके सिंधी माण्हू बोर्ड सटियल आया ऐं उन्हनि खे हिते आरज़ी रिहाइश ॾिनी वई, जेका अॻियां हली उहा मुस्तक़िल रिहाइश जी शिकिल इख़्तियार करे चुकी आहे। जेका हीअं मर्दमशुमारी जी आबादी में जेका कई वई, उन में डिप्टी कमिश्नर ईस साहिबु 7 दफ़ा विज़िट कई ऐं 19 दफ़ा असिस्टेंट कमिश्नर राति ॾींहुं वेही ऐं पंहिंजो मर्दमशुमारी मुकमल कराई, जेका 1,52,000 न मथे। दोस्तो, असांजो पाणी, जीअं असांजो सैयद क़ाइम अली शाह साहिबु जेके वज़ीर आला सिंध हुआ उन टाइम ते उन्हनि असांखे पाणी 4 इंच जी लाइन ॾिनी ऐं असांजा माण्हू उन ते गुज़र सफ़र करे रहिया ऐं पंहिंजो वक़्तु कढी रहिया। पर दोस्तो, जीअं ही टाउन चेयरमैन सफूरा राशिद अहमद ख़ासखेली साहिबु जॾहिं खां हीउ टाउन चेयरमैन थियो आहे, तंहिंखां पोइ असांजे लाइ अज़ाब थी वियो आहे। असीं इंतिहाई तकलीफ़ जे आलम में आहियूं। हिन छा कयो, राज़िक पठाण सां मिली करे ऐं हिन उन खां पैसा 72 लख 70 लख 72 लख रुपया जेको आवाज़ आयो उहो वठी ऐं हुनखे लाइन ॾिनी वई। पाणी जी असांजी लाइन कटे उहा लाइन हुनखे ॾिनी। दोस्तो, इहो तुक न आहे, पाणी हुननि जो हक़ आहे, पाणी असांजो हक़ आहे। हो टैंकर वठण जी ताक़त में, असांखे वठण जी ताक़त न आहे। असां हिननि खे रहम नथो अचे। असांजो पाणी कटियल असीं गुज़िश्ता नवंबर में असां एहतिजाज कयो, उन खां पोइ नवंबर में बंदि थियो, दिसंबर में एहतिजाज कयोसीं। हिन लगातार पूरा आसरा ॾिना, पर असांजो पाणी अञा ताईं बंदि पियो आहे। ऐं दोस्तनि खे आगाही ॾींदो हलां त गुज़िश्ता मरतबा अवाम मिली जुली ऐं सभिनी गॾिजी यक आवाज़ पोलियो बाइकाट कयो इन जे तहत त असांजो पाणी बहाल कयो वञे। पर हुन टाइम ते मोहतरम वाइस चेयरमैन साहिबु अब्दुल हक बलोच ऐं DSP सचल ऐं SHO सचल हिते आया ऐं DC साहिब जिन जो नुमाइंदो असिस्टेंट मुख़्तियार ख़ान साहिबु हुआ। वाइदो कयूं त अव्हांखे हिन पोलियो मुहिम जी ख़तमु थियण खां अॻु में अव्हांखे पाणी मिलंदो, पर पोइ ख़बर पई त उहो पाणी जी वरी हिकु दफ़ो रुकावट सफूरा जो चेयरमैन टाउन राशिद ख़ासखेली करे रहियो। दोस्तो, असां दोस्तनि खे अपील था करियूं त जीअं असांजे आवाज़ में ताक़त ऐं सघ ॾिनी आहे, जीअं असांजी आवाज़ खे क़ुवत बख़्शी आहे ऐं असांजे आवाज़ खे बाला इक़्तिदार में वेठल धुरियुनि ताईं पुॼाइण में असांजी सपोर्ट कई आहे। हिकु दफ़ो वरी असांजी अवी मदद करियो, असांजे लाइ अवी अॻियां अचो। ख़ासि तौर ते मोहतरम जनाब साईं अब्दुल गनी सईद गनी साहिबु जिन खे अपील थो करियां त साईं जिन खे त हीअ जीअं त अव्हांखे पंहिंजो रिश्तेदार सॾे रहियो आहे, अव्हांखे पंहिंजो मामे जो पुटु पंहिंजो पाण खे थो ॾेखारे, त आहे या न आहे। माण्हू चवंदा न आहे, पर हीअ चवंदो आहे मामे जो पुटु आहियां। अलाह खे ख़बर, पर महिरबानी करे जेको बि आहे उन ते नोटिस वठी असां ग़रीब ऐं लाचार माण्हुनि जे पाणीअ जी बहालीअ जे लाइ एक्शन वरितो वञे ऐं नोटिस वरितो वञे। हीअं सादुल्ला सिपड़ो साहिब जिन आया हुआ शाह जो कलाम खणी ऐं उन्हनि चयो त इंशाअल्लाह पाणी अव्हांखे मिलंदो। असीं उमेदु लॻाए वेठा आहियूं त शायदि हू शाह जे कलाम जो एहतराम करे ऐं असां बि ऐलान कयो त 29 तारीख़ ताईं असां पंहिंजी जदोजहद खे एहतिजाजनि खे रोकींदासीं जेसीं ताईं असांखे पाणी न मिलंदो। असां उमेदु था रखूं त इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला असांखे जल्द खां जल्द अव्हां दोस्तनि अहबाबनि जे तवसुल सां असांजी आवाज़ कमज़ोर खे ताक़तवर बणाए ऐं हेठि ताईं खणी ऐं मथे ताईं पुॼाइण में असांजी मदद कंदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।